वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू कयूं था सिंध जी साहिली पट्टी जेका वॾे अरसे खां वठी वफ़ाक़ी हुकूमतुनि जे नज़र जो महवर ऐं मरकज़ रही आहे ऐं मुशरफ जे दौर में भी कुछ प्लान ठहिया हुआ कि डायमंड सिटी ऐं इन तरह जा के प्रोग्राम ठहिया हुआ। वरी हिन भेरे जेको आहे असांखे PTI जी सरकार अचण खां पोइ अॻे भेरे पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी नाले हिकिड़ो ऑर्डिनेंस कढियो हुयो। हाणे वरी जेका पोर्ट ऐं शिपिंग जी मिनिस्ट्री आहे उहो हिकिड़ो नओं प्लान खणी आई आहे जंहिंमें कराची पोर्ट ट्रस्ट खे न सिर्फ़ु जूं बर्तूं ठाहिण जी ॻाल्हि आहे पर उन सां गॾोगॾु पूरो शहर ॾियणु ऐं उतां खां पोइ सैंड पिट ऐं इन्हनि खे पाण पुलनि जे वसीले गॾाइण जो हिकिड़ो प्रोग्राम आहे। सिंध जे अंदरि इन प्रोजेक्ट खे न सिंध गवर्नमेंट जी सां कंसल्ट कयो वियो आहे, न ई जेको आहे पंहिंजो सिंध जे अवाम खे उन बारे में का घणी आगाही आहे। बहरहाल उहा ख़बर आई आहे CPEC में उन प्रोजेक्ट खे शामिल कयो वियो आहे। उन हवाले सां गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर तर्जुमेगार जनाब नसीर मेमन साहब। नसीर मेमन साहब सलाम अलैकुम। नसीर मेमन साहब, सब खां पहिरियों त ही जेको बुनियादी ॻाल्हि आहे त ज़मीन जेका आहे जंहिं सूबे जी टेरिटरी आहे उहा उन सूबे जी हुकूमत जो इस्तेकाक आहे त उनजे बारे में फ़ैसिला करे ऐं इन जे लाइ इहो आहे त वफ़ाक़ खे बि जेकॾहिं मनसूबा ॾियणा हूंदा आहिनि त वफ़ाक़ पोइ सूबे खे उहा दरख़्वास्त कंदो आहे। ईअं स्टील मिल लाइ या पोर्ट कासिम लाइ जेको आहे उहा वरिती वई हुई सूबे खां, पर हाणे जॾहिं स्टील मिल विकिणण जी ॻाल्हि पई कई वई त उहो जेको तमामु वॾी एरिया जेका ज़मीन जी आहे उते जंहिं ते का बि स्टील मिल अॻिते न वधी तंहिंजे करे उहा यूटिलाइज़ न थी त हाणे उहो बि चयो पियो वञे त इहा वफ़ाक़ जे हदुनि जे अंदरि आहे। ख़ुदि जेको आहे असां DHA खे ॾिठोसीं त DHA वारनि जेको फेज़ 8 ऐं 7 वग़ैरह ठाहिया, चयो त असां रिक्लेम कई आहे। बाबा रिक्लेम करण जो मतिलबु छा आहे त तव्हांखे जेका एराज़ी जेका इशू थियल हुई जेका तव्हां वरिती उन खां पोइ जेका ॿी ज़मीन आहे उहा ज़ाहिर आहे सूबे जी मिल्कियत आहे, उहा रीअलॉट थियणु घुरिजे जे हा जेकॾहिं DHA खे ज़रूरत हुई, पर उन तरह जो न कयो वियो। हाणे जेका पॉलिसी आहे अचे पई उनमें बि जेको हीउ प्रोग्राम शहर जा ऐं जेको हीउ नई प्रोजेक्ट जी ॻाल्हि ॿोल हले पई तव्हांजो उन ते लिखियो वियो आहे हिकिड़ी सिंधी अख़बार में। उन जे बारे में बि इहो चयो पियो वञे त हीअ जेका KPT जी ज़मीन आहे ऐं फलाणी जेका आहे KPT जी ज़मीन आहे त जंहिं पर्पज़ लाइ ज़मीन वरिती वेंदी आहे सूबे खां जेकॾहिं उन पर्पज़ लाइ इस्तेमालु न थिए त उहा ॿिए पर्पज़ लाइ इस्तेमालु थी नथी सघे। इहा हिकिड़ो बेसिक लॉ आहे। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? हाणे इन सॼी डिबेट जा आहिनि केतिरा ई पासा, लीगल पासा बि आहिनि जिन मां तव्हां इशारो कयो। लैंड जी ओनरशिप कॉन्स्टिट्यूशन में बिल्कुलु क्लियरली डिफाइंड आहे, रिक्लेम्ड हुजे या का ज़मीन जेका सिंध जे कंहिं बि सूबे जे कंहिं बि इलाइक़े में आहे ऐं उहा कहिड़ी बि शिकिल में आहे उहा आहे सूबे जी मिल्कियत। इन ते त माना का एम्बिग्विटी का अणचिताई आहे ई कान। सो ही जेतिरो बि लैंड जे रिक्लेम ऐं इन जे नाले इन जे ढक छिप में जेकर को का धुर का वफ़ाक़ी इदारो जो तासुर ॾिए त जीअं त रिक्लेम्ड आहे त कारण उहा हुननि जी मर्ज़ी थी वई त इहो त कॉन्स्टिट्यूशनली क्वेश्चन बिला टोटली गहराई क़िस्म जो कमु हूंदो। इहा त बुनियादी खे सिंधियुनि खे ज़हन में रखणु घुरिजे। मसइलो इहो आहे त लैंड ओवरऑल पाकिस्तान में तव्हां कबीलनि जा जहिड़ा ॾिसो, फैमिलीज़ जा जहिड़ा ॾिसो, माण्हुनि जा ज़ाती तौर ते जेका मसइला जेके जिन ते केस थियनि था थाणनि में वञनि था उन्हनि जी तव्हां हिस्ट्री कढायो त तव्हांखे 70-80 सैकड़ो उहे डिस्प्यूट्स उहे जहिड़ा मिलंदा ज़मीन हूंदा। ऐं हाणे त तमामु वॾियूं वॾियूं पावरफुल धुरियूं ज़मीन ज़ाहिर आहे त हिकिड़ी तमामु इम्पोर्टेंट एलिमेंट आहे पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में जिते नॉन प्रोडक्टिव इकानमीज़ आहिनि। उते रियल इस्टेट हिकिड़ो वॾो सोर्स आहे पैसे जो ऐं पोइ उहो डायरेक्ट रुगो ज़मीन जो मुल्क कोन्हे। अर्बन एरिया में त स्क्वायर इंचिस में ज़मीन जो मुल्क थो थिए छाजे करे। ऐं वरी जे कोस्टल एरिया जी हुजे दुनिया सॼीअ में साहिली पट्टी जी ज़मीन सभ खां महांगी हूंदी आहे, सभ खां प्रेशियस हूंदी आहे सिंध में। ऐं जनरली बलोचिस्तान खां वठी जेको 1100 किलोमीटर ते पखियल साहिल आहे पाकिस्तान जो
उहो सॼो माण्हू ॾिसनि था त हुनखे हिकिड़ी बिल्डर जी अख सां ॾिसनि था, उहो ॾिसनि था त हिकिड़ी ज़मीन पई आहे ऐं गिरान पई आहे ऐं हीअं ई पई आहे। हिन जहिड़ी का मुलायती ज़मीन जेकर हथ अची वञे त ॿियो छा खपे, जेका बाक़ी शहरनि जी कंहिं बि ज़मीन खां शायदि 100-500 टाइम्स महांगी आहे। तंहिंजे करे उनखे लैंड में जेका अख आहे उहा कोस्टल एरिया जी लैंड में सभ खां वधीक अख रहे। ऐं बलोचिस्तान जिते सभ खां वॾो कोस्ट आहे 700-750 किलोमीटर उते आहे। उते जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उनजे करे न इन्वेस्टर थो अचे, न बिल्डर थो अचे, न का ॿी सीड़पकारी करे था सघनि। जो मिसाल टूरिज़म प्रोमोट कनि उते के शयूं ठाहिनि त माण्हू नथा अचनि पिया। त हाणे उहा लैंड फौरी तौर ते सम्झनि था त आहे केॾांहुं न विझी, पर फ़िलहालु अवेलेबल कोन्हे। तंहिंजे करे सॼो मारो आहे हाणे हुनजे कोस्ट ते, छो त हिते ख़बर अथव दुनिया ॿी आहे। मां सम्झा माण्हू पुरमन डेमोक्रेटिक वैल्यूज़ में स्ट्रगल्स में यकीन करण वारा आहिनि। तंहिंजे करे हू सम्झनि था त हीउ सफ़ा सवलो कमु आहे हुनजी ज़मीन ते हीअं न हीअं करे कब्ज़ो करे वठो। ॿिए टैक्स तव्हांजे साम्हूं कीअं ओचिता ऑर्डिनेंस जारी थी आहे, कंहिंखे पतो ई न आहे। ऑर्डिनेंस जे नाले जी अथॉरिटी ठही वई। हीउ बिल्कुलु जेको लुट जो माल हुजे हीउ रवैयो इहो आहे। हिन प्रोजेक्ट थ्रू था, हिन प्रोजेक्ट जा डिटेल सभई साम्हूं न आया आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त असां कोस्ट ते कंहिं बि इलाइक़े जी डेवलपमेंट जो मां सख़्तु हामी आहियां। डेवलपमेंट थियणु घुरिजे, तरक़ी थींदी त माण्हुनि जा रोज़गार, माण्हुनि जूं ज़िंदगियूं मजबूरी तौर ते सोसाइटी अॻिते वधंदी। पर तरक़ीअ जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि न, हिकिड़ा कानून में मौजूदु आहिनि, आइन में डिफाइंड आहिनि, उनमें माण्हुनि जा राइट्स आहिनि, उनमें माहौलियात जा राइट्स आहिनि, उनमें ॿिया कई सुवाल आहिनि। लीगलिटी आहे। मिसाल मूंखे तरक़ी करणी आहे, मां सुभाणे तव्हांजे प्लाट अची प्लाज़ा थोरो ठाहींदुसि। प्लाट त तव्हांजो आहे, भली तव्हां कुझु बि न कयो, हुनते डेवियूं बीठियूं हुजनि, प्लाट तव्हांजो आहे न। ओनरशिप फंडामेंटल शइ आहे। सो ही बुनियादी सुवाल इहो आहे त छा KPT वटि जेका ज़मीन आहे, पहिरियों टियों सुवाल रिज़ॉल्व थियणु घुरिजे त छा उहा कमर्शियल रेज़िडेंशियल पर्पज़ जे लाइ प्लाज़ास ऐं सिटीज़ ठहण लाइ यूज़ थी सघे थी? इहो बुनियादी सुवाल आहे। बाक़ी जेको हुन में चयो वियो आहे, जेको हुननि ढकु ॾिनो आहे हिन सॼी रिथा खे, त हुनजा डिटेल में रेज़िडेंस जो ज़िक्र ई न कयो अथनि। जेको डाउन लिखियो आहे त हुनजे नक्शे में कंक्रीट जा स्ट्रक्चर ते रिहाइशी इलाइक़ा नज़र था अचनि, डाउन लिखियो आहे। पर हुन में तव्हांखे ख़बर आहे जेके डिटेल्स रिलीज़ कया विया आहिनि तंहिंमें ज़िक्र छा थियो आहे? फिश हार्बर ठहंदो, मनोड़े खे ॻंढण लाइ, सेंट स्पिट खे ॻंढण लाइ पुल ठहंदी, एक्सपोर्ट इकनॉमिक लोन ठहंदियूं। इहे तमामु सुठियूं शयूं थियणु घुरिजनि। ज़रूरत आहे पाकिस्तान खे, सिंध खे ज़रूरत आहे। इहे इन्हनि शयुनि सां इनकार न आहे। पर पोइ पूरी रिथा पूरी जॾहिं तव्हां चओ था न 20-25 कुटुंब बि बेघर थींदा, इहो चयो वियो आहे। किथां उथारींदो, कहिड़ियूं आबादियूं आहिनि, रुगो मच्छर कॉलोनी आहे या ॿियूं बि आबादियूं आहिनि। अच्छा, हुनखे उथारींदो त उहा लैंड त प्रवंसी आहे, जंहिं ते वेठा आहिनि, भली कब्ज़ो करे नाजाइज़ जेको वेठा आहिनि, ज़मीन त प्रवंसी आहे। तव्हां कीअं उतां उथारींदो अची वफ़ा खे डायटार आहे, ऐं उन्हनि खे उथारींदो त भला रखंदो किथे? 20-25 माण्हुनि जी रीसेटलमेंट को चर्चो आहे छा? हीउ त तमामु मोस्ट कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट पाकिस्तान जी अची आहे। दुनिया में रीसेटलमेंट आहिनि। असां त नंढे स्केल ते प्रोजेक्ट में रीसेटलमेंट कया, असांखे ख़बर आहे केॾो कॉम्प्लिकेटेड कमु आहे। सो ही 20-25 फैमिलियूं खे उथारण ऐं रीसेटल करणु हिकिड़ो वॾो तमामु तवील हिकिड़ो बिगो प्रोजेक्ट आहे। त उहे 13 माण्हू हूंदा, किथे खणी वेंदो? हुननि जी ज़मीन रीसेटलमेंट जी किथां ईंदी? 1600 एकड़ सां प्रोजेक्ट जी लैंड ॿुधाई आहे। छा हुन में रीसेटलमेंट शामिल आहे? इन जो तफ़सील कोन्हे मौजूदु। वॾी ज़मीन खपे हुननि खे रीसेटल करण लाइ। सिंध हुकूमत खे तव्हां बोर्ड कयो नथा, हुकूमत खे ख़बर कान्हे। उनजे हिकिड़े ज़मीन जे इलाइक़े मां अची था 50,000 फैमिलियूं उथारे ॿिए हंधि विहारी, पोइ केरु तइ कंदो त उहे किथे वेंदा? पोइ हालत इहा आहे त जेके बरसाती नालनि जे मथां गैर क़ानूनी कब्ज़ा उहे ड्राइण खां पोइ सिंध हुकूमत खे हुकूमत अचनि था, हाणे तव्हां हिननि खे नए सर आबाद बि तव्हां कयो, हुननि खे घर बि ॾियो, हुननि खे प्लाट बि ॾियो। जे गैर क़ानूनी आबादियुनि ते माण्हुनि खे उथारण ते कंपनसेशन ॾियणी आहे त महिरबानी करे सॼे पाकिस्तान में जंहिं बि ग़रीब मिसकीन माण्हू जी तव्हां झोपड़ी को दुकान को गाॾिड़ो ठातो आहे उनखे बि ईअं रीसेटलमेंट जो राइट ॾियो न। मुल्क हिकु आहे त कानून हिकु ठहंदो न। त इहे सभई वॾा सुवाल मौजूदु हिन में। ज़मीन जी ओनरशिप जो सुवालु आहे, कॉन्स्टिट्यूशनल सुवालु आहे, सूबे जी हुकूमत सां अंडरस्टैंडिंग ऐं रोल जो ऐं हुनजी मर्ज़ीअ जो सुवालु आहे, माण्हुनि जी मर्ज़ीअ जो सुवालु आहे। इहे सभु शयूं हिकिड़े पासे रखी प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐलान करे था छॾनि। छा ही मुल्क जा सिस्टम मुल्क में तरक़ियाती रेखाऊं कीअं हलाइनि थियूं? सो इन जे करे माण्हुनि खे माण्हू तरक़ी जेका जॾहिं ही हुकूमत आई हुई नई तंहिं वक़्त में बि इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून वारनि इहो चवणु शुरू कयो हुयो त ऐं ख़ुदि बलोचिस्तान जे क़ौम परस्तनि मीर हासिल बिज़न जो ऐं ॿियनि त हीउ जेको आहे 18वीं तरमीम खे रिवर्स करणु चाहिनि था। हीउ जेको आहे जेके इख़्तियार विया आहिनि सूबनि ॾे उनखे रिवर्स करणु चाहिनि था पिया। ऐं कुझु सहाफ़ियुनि
पारां भी इहा ॻाल्हि कई वई, ख़ुदि प्राइम मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि कई। प्राइम मिनिस्टर जॾहिं सिंधी मीडिया सां इंट्रेक्शन कयो त उनमें मां बि शामिलु हुयुसि। उनमें बि उनखां इहो सुवाल कयो वियो त हुन जो चवणु इहो त डिबेट थियणु घुरिजे, हे थियणु घुरिजे, हो थियणु घुरिजे वग़ैरह वग़ैरह। त हीअ जेके तरीक़ेकार आहे इहो उहो तरीक़ेकार आहे त भई जेकॾहिं हाणे अरिड़हीं तरमीम आइन जे अंदरि हिननि वटि तरमीम करण जी गुंजाइश कान्हे त पोइ इन तरह जा जेके ऑर्डिनेंसिस लागू करे या इन तरह जा लॉ ठाहे या इन तरह जा प्रोजेक्ट्स ठाहे, उहो जेको डोमेन आहे प्रोविंसिस जो ऐं ख़ासि तरह सिंध जे हवाले सां, त उहो जेको आहे उहो हासिलु कयो वञे। जेकर आइन खे बाईपास करे ऐं पंहिंजा मक़सद माणण लाइ ईअं शॉर्टकट सां शयूं तव्हांखे हल करणियूं त पोइ तव्हां एसेंशियली आइन खे साड़े फिटो था कयो न ॿियो न कंदे। अरिड़हीं तरमीम आणण खां अॻु बि इहा ज़मीन कॉन्स्टिट्यूशनली सूबे जो ई राइट हुई। जेके घड़ीअ लाइ फ़र्ज़ु था कयूं तव्हांखे अरिड़हीं तरमीम मंज़ूर कोन्हे, तव्हां चओ था मां मूं वटि पावर आहे, मां सॼी डिस्कार्ड थो कयां। तॾहिं बि जेको असुलु आइन आहे उन में बि जेका आर्टिकल थिया उन हिसाब सां बि ज़मीन सूबे माना जेको ज़िया ऐं मुशरफ जो आइन आहे उन मुताबिक़ बि जेको 73 जो असुलु आइन जिन जा हिननि शिकिल मटाई ज़िया ऐं मुशरफ उनमें बि इहो राइट सूबे वठी रहियो। तो इहो सिर्फ़ु तव्हां दाड़मुछीअ जे ज़ोर ते करे सघो था, तव्हां पंहिंजी जेका हिकिड़ी आदेशाई आहे उनजे थ्रू करे सघो था, त क़ानूनी तौरु या आइनी तौरु वरी बि इहो जाइज़ कोन थी पवंदो। सवाल इहो आहे त जेकर तरक़ी करणी आहे, तव्हां चओ था सूबे जो भलो थींदो, रोज़गार थींदो, नवां प्रोजेक्ट ईंदा, असां मां केरु मुखालफ़त कंदो? असांजूं अखियूं त ज़रूरु थियनि, पर जेकर तव्हां उहे इस्लामाबाद में वेही पाण तइ कंदो त उहे प्रोजेक्ट केरु थींदा, उहे कंहिंखे मिलंदा, कंहिंखे ॾींदासीं, इहो बि न ॿुधाईंदो त ज़मीन कंहिंजी कंदो, केरु रीसेटल कंदो, माना इहे सभु सुवाल आहिनि न। ऐं अधु तफ़सील ॿुधाईंदो, अधु तफ़सीलनि जो जेको नक्शे में नज़र अचे पंहिंजो बयाननि में ज़िक्र ई न हूंदो। अॻे ई वॾो मिसट्रस्ट डेवलपमेंट प्रोजेक्ट जे नाले कराचीअ जे कोस्ट ते कंहिं ज़माने खां मुशरफ जे दौर सां तव्हांखे यादि हूंदियूं, तव्हां हिन ते प्रोग्राम्स कया ज़बरदस्त, डायमंड बार आइलैंड सिटी, शुगरलैंड सिटी, पोइ गेट, पोइ सेंट स्पिट वारो पासो, ही साइली पटी ऐं केपीटी अंदरि छा करे थी, कीअं थी लैंड ऑक्यूपाए करे, कीअं थी सॼी जेको डेवलपमेंट थी आहे रिक्लेम्ड लैंड ते कंहिंजे अप्रूवल सां थी आहे। केपीटी खे हिकिड़े ख़ासि कम जे लाइ ज़मीन मिले, वफ़ाक़ी इदारनि खे, उहो रेल हुजे, स्टील मिल हुजे, उनखे हिकिड़े मक़सद लाइ ज़मीन मिली आहे। पोर्ट कासिम जी ज़मीन जे ते इहो ई किसो हो न जिते आइलैंड्स ते इशू हो, पहिरियां त हुन जा हुया कोन, पर हुजनि त बि आइलैंड्स बि त हिकिड़े पर्पज़ लाइ ॾिनल आहे न। उते तव्हां कमर्शियल एक्टिविटी कीअं कंदो? तो हीअ त कमर्शियल एक्टिविटी करण में वञनि पिया, बाज़ारि खणी हुनखे रुॻो पुल ऐं मनोड़े जी पुल ऐं उहो फिशारबट जी ॻाल्हि कंदा, पर ॿिया तफ़सील नथा ॿुधाइनि न। या पब्लिकली चओ त हा का बि कमर्शियल एक्टिविटी न पई थिए, फिशारबट था ठाहियूं ऐं पुल था ठाहियूं, ज़बरदस्त, कंहिंखे एतिराज़ न हूंदो। सो हीअ जेके अधु तफ़सील लिकाइनि था, मुमकिन आहे को शानदार ज़बरदस्त प्रोजेक्ट हुजे, हीअ हुनखे ख़राबु पिया कनि। हिन तरह सां सीपेक खे कंट्रोवर्शियल थी करणु चाहे फेडरल हुकूमत, मस पाकिस्तान में का सीड़पकारी थी आहे, पाकिस्तान हिननि हालतुनि में उनखे पैसा खपनि, उनखे सीड़पकारी खपे, तरक़ियाती मनसूबा खपनि, त सीपेक जे थ्रू उहे अचनि पिया, त पोइ उनखे सुठे नमूने हलायो न। उहे कम न कजनि जंहिंसां उहा इन्वेस्टमेंट माण्हुनि वटि तकरारी थिए, ऐं पोइ तव्हां ॾंडो खणी जॾहिं तव्हां इम्पोज़ कंदो त उन सां वरी पॉलिटिकली शयूं ख़राबु थींदियूं न। सो हीअ त सीपेक खे ख़राबु करणु था चाहिनि। सीपेक मां पाकिस्तान खे फ़ाइदो मिलणु घुरिजे, पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ुशि रहणु घुरिजे, पर सीपेक त माण्हुनि जी डेवलपमेंट लाइ आहे न। त हीअ ग़लति तरीक़ा जॾहिं इख़्तियार कंदा त हिकिड़े सुठे प्रोजेक्ट खे ख़राबु पिया कनि। अच्छा, ही हिकु तरफ़ असांखे इहा विषय नज़र अचे थी पई, तव्हां पंहिंजे मज़मून में अॼोके में बि इहो लिखियो आहे त जॾहिं खां इमरान ख़ान जी हुकूमत आई आहे तॾहिं खां जेको आहे इहो मामिलो थोरो वधी वियो आहे, सिंध ॾांहुं उन्हनि जो रवैयो जेको आहे उहो तमामु नेगेटिवली एग्रेसिव आहे। पर असांखे ॾिसूं था अॼु बि जेको आहे गौस अली शाह ऐं पंहिंजो ज़फ़र अली शाह ऐलान कयो आहे PTI में, अरबाब रहीम साहबु आहे, उनखां पहिरियों जेको आहे असां ॾिठोसीं त मुख़्तलिफ़ माण्हू जेको आहे इहो सिंध जो इहो जेको माण्हू आहे जेको पीपल्स पार्टी में न आहे, उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं जेको आहे पंहिंजो नून लीग में ऐलान थो करे छॾे, कॾहिं PTI में ऐलान करे थो छॾे, कॾहिं उन्हनि वटि छो इन्हनि शयुनि जो काथो न आहे त भई हीउ जेको कुझु आहे, जेके हुकूमतूं इन वक़्तु इन तरह जी सिंध ॾांहुं रविश रखंदियूं हुजनि, जेका पार्टी इन तरह जी रविश रखंदी हुजे, बाक़ी इहे माण्हू इहो छो नथा सोचनि? असांजा माण्हू ॾिसो, पार्टियूं सभई जेके आहिनि जिन में बि माण्हू शामिलु थियनि था उन सभिनी जा कंहिं न कंहिं मसइला हूंदा। किथे करप्शन जो मसइलो हूंदो, किथे ख़राबु कारकर्दगी जो मसइलो हूंदो, किथे ही मामला हूंदा। भली पार्टियुनि में वञनि माण्हुनि जो राइट आहे, पॉलिटिकल चॉइसिस आहिनि, एतिराज़ न तव्हांखे उन ते आहे ज़ाहिर, न मूंखे उन ते आहे।
बुनियादी शइ आहे त तव्हां जंहिं पार्टी में वञो था हिकिड़ा बुनियादी प्रिंसिपल्स हुजनि न जंहिं ते तव्हां क़ाइमु रहो। हाणे मिसाल तौरु कंट्राडिक्शन कीअं थी थिए, मिसाल फहमीदा मिर्ज़ा साहिबा ज़बरदस्त स्पीकर तौरु सुञाती वई पाकिस्तान जी हिस्ट्रीअ में पहिरीं औरत स्पीकर थी क़ौमी असेंबलीअ जी, हुन तमामु सुठे नमूने कारनामा हलायो असेंबलीअ जो, उन ते हुनखे सुठी मञता मिली हुई। ऐं हुन अहिड़ी तरमीम वारो जेका कमेटी ठही हुनजो नोटिफिकेशन ते बि फहमीदा साहिबा जूं सयूं आहिनि एज़ अ स्पीकर उन ज़ाहिरा कन्वीन कई हुआ सॼी कमेटी, उन जे ॾाढो रिपोर्ट पेश थी, उन जे एफर्ट सां कॉन्स्टिट्यूशन जी ज़बरदस्त इहा सूबाई ख़ुदमुख़्तारी जो वॾो हिकिड़ो कमु थियो। अॼु जेकर उहा पार्टी में वेठी आहे त सभ खां पहिरियों हुनखे पार्टीअ खे सम्झाइणु घुरिजे त हीउ कमु असां सोचे सम्झी हीअं कयो, हिनखे हीअं ख़राबु न कयो। प्रॉब्लम छा थो थिए त जॾहिं माण्हू हुननि पार्टियुनि जे अंदरि वेही ॿियनि नंढनि या वॾनि मफ़ादनि लाइ, मां नथो चवां नाजाइज़ हूंदा, पॉलिटिकल मफ़ाद हर कंहिं वटि हूंदा न, हुजणु घुरिजा। तव्हांखे मिनिस्ट्री मिली आहे, तव्हांखे रिप्रेज़ेंटेशन मिली आहे, भला उहा तव्हां माण्हुनि जे बेनिफिट लाइ यूज़ कयो न, ग़लति शइ अंदरि पार्टीअ जे अंदरि पब्लिकली नथा चओ, इहो ठीकु आहे। अटिन जे अंदरि प्राइम मिनिस्टर जे साम्हूं वज़ीरनि जे साम्हूं इहो हुननि खे हिमत करे चवणु घुरिजे त जेकर गौस अली शाह, अरबाब गुलाम रहीम, मुस्तफ़ा मैसर साहब, अली फल, कृष्ण शर्मा, ॿिया सुठा दोस्त पढ़िया लिखा जेके पार्टी जे अंदरि वेठा आहिनि, हुन ते हिकु अख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त हू पार्टी हू सिंध जी नुमाइंदगीअ लाइ विया आहिनि न पार्टीअ में, त हुननि खे घुरिजे त लीडरशिप खे साफ़ ॿुधाए त हीउ जॾहिं तव्हां कमु कंदो त असां त सुभाणे मुंहुं खणी हलण जहिड़ा इलेक्शन जे कैंपेन में या हूअं न हूंदासीं। त ॿुधायो हीउ जेको रविश आहे हुन में सुभाणे इहे सभु माण्हू हुन पार्टीअ जी टिकट ते माण्हुनि खां वोट वठणु वेंदा न, हिन लाइ छा न सीट वठंदा, कंटेस्ट कंदा। हुननि खे सम्झणु घुरिजे त इहो पार्टीअ जो इमेज जॾहिं ख़राबु थींदो, सम्झे माण्हू हुन ॾांहुं इहो हिन रवे खे एक्सेप्ट न कंदा त सुभाणे हू कहिड़े मुंहं सां वञी माण्हुनि खां वोट घुरंदा त हुननि खे पंहिंजी पॉलिटिकल स्टेक्स जे इंट्रेस्ट में, हलो सिंध जे इंट्रेस्ट में न कनि, पंहिंजे सियासी पार्टी जे सियासी मफ़ाद जे स्टेक्स में प्राइम मिनिस्टर खे चवनि त हीअ जेका रविश आहे इहा नुक़सानु ॾींदी पार्टीअ खे। पीपुल्स पार्टीअ खे जेकर तव्हां चओ था कमज़ोर थिए त महिरबानी कई अथनि पीपुल्स पार्टीअ ते जेका 2-3 सालनि में हिन कमु कया आहिनि, पीपुल्स पार्टीअ खे त सपोर्ट पई मिले हुनजे करे, बावजूदि हुनजे हुन ते तनक़ीदूं आहिनि, माण्हू हुन में कई हवालनि सां नाख़ुशि आहिनि, पर जॾहिं अहिड़ा कम थींदा माण्हू चवंदा यार पोइ हिन पार्टी सां केरु वञी बीहंदो जेका आपेशाही वारे तरीक़े सां इस्लामाबाद मां सिंध खे रूल करणु थी चाहे। त इहे हुन पॉलिटिकल लीडरशिप खे मोकिलियो आहे ऐं हुननि ते ज़िम्मेवारी आहे। वॾी महिरबानी नसीर मेमन साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, नसीर मेमन साहब मुल्क जा सीनियर तजरीगार सां गॾु आहे। गुफ़्तगू तव्हां ॿुधी। हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत हिकु अहिड़ो मनसूबो खणी आई आहे सिंध जे पंहिंजो साहिली पट्टी जे हवाले सां, कराची पोर्ट ट्रस्ट ऐं उनखां अलावा उन सां लॻापियल ॿियनि मनोड़ो ऐं सेंटपिट ऐं हुन हवाले सां जेको बहरहाल तमामु हिकिड़ो ॻुझो मनसूबो नज़र अचे थो, जंहिंजे बारे में इब्तिदाई जेका इंफॉर्मेशन डिक्लेयर कई वई आहे उहा का एॾी हिमथाईंदड़ न आहे, उत्साहींदड़ न आहे। सिंध गवर्नमेंट बि अञा ताईं उनखां पंहिंजी लातालुकी ॾेखारी आहे। बहरहाल गुफ़्तगू तव्हां ॿुधी त वफ़ाक़ी हुकूमत जो सिंध ॾांहुं जेका रविश आहे उहा केॾी ख़ौफ़नाक आहे ऐं आइन जी कीअं भञकड़ियूं कयूं पियूं वञनि। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नश कंदा इजाज़त सदाई गॾु।